जय झूलेलाल। मुंहिंजो नालो मयंक चंदवानी आहे। मां चौथे दर्जे में पढ़ंदो आहियां। मां तव्हां सभिनी खे हिकु आखानी थो ॿुधायां। आखानी जो नालो आहे लालच जो नतीजो। हिकु शहर में हिकु लक्ष्मी देवी जो मंदिर हो। सुबुह ऐं शाम ज़ाल मर्द ऐं ॿार पूजा ऐं दर्शन करने ईंदा हुआ। वहाँ एक फकीर भी ईंदो हो जंहिंजे माण्हू अची ईंदा हुआ। फकीर खे दान ऐं रुपया ॾींदा हुआ। फकीर जा कपिड़ा फाटल ऐं मेरा हूंदा हुआ। जो माण्हू अची ईंदा हुआ साफ़ ऐं सुठा कपिड़ा हूंदा हुआ। ज़ालुनि खे ज़ेवर पातल हूंदा हुआ। इनखे ॾिसी फ़क़ीर दिल में देवी से प्रार्थना कंदो हो। इनने इतनो दंड ॾिनो आहे, दंड मूंखे बि ॾियो। आप हिननि खां छुटी पावा ऐं आपकी पूजा कयो।